Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. अफगानिस्तान में इम्कानी तौर ईंदड़ मुहाजिरन के पाकिस्तान में तरसाइण जे लाइ मनसूबो तैयार। 5 खां 7 लख अफगान मुहाजिरन के उत्तर वजीरिस्तान के सरहदी इलाके में तरसाइण जे लाइ 3 कैंप्स कायम। खैबर पख्तूनख्वा में अफगान मुहाजिरन बाबत कमिश्नर जो चवण है अफगान मुहाजिरन के पाकिस्तान में दाख़िला की इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इंसानी अलमियो थियो तो पाकिस्तान उनके मुंहुं ॾियण जे लाइ तैयार आहे। सिंध में अफगान मुहाजिरन की दाख़िला रोकण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां पुलिस के चौकस रहण की हिदायत। अफगानिस्तान में नई हुकूमत के क़याम के लाइ कोशिशूं तेज़। अफगान तालिबान के सियासी सरबराह मुल्ला अब्दुल गनी बिरादर सूदो अहम अगवान कंधार खां काबुल पहुतल। मुल्ला अब्दुल गनी बिरादर काबुल में अहम सियासी शख्सियतुनि सां भी मुलाक़ातूं कंदो। तालिबान अगवान मुल्ला अहमदुल्लाह वासिक जो चवण है अफगानिस्तान में का भी उबूरी हुकूमत ठाहिण जो मनसूबो न आहे। हुकूमत साज़ी के लाइ ॻाल्हियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। तालिबान के सीनियर अगवान वहीदुल्ला हाशमी चयो है अफगानिस्तान में जमहूरी न पर इस्लामी तिर्ज़ की हुकूमत हूंदी। मुल्क में शरई निज़ाम लागू कयो वेंदो। चीन तरफा ग्वादर में आपघाती हमले की मुकम्मल जांच और जिम्मेवारन के सख्त सज़ा ॾियण जो मुतालबो। पाकिस्तान में कायम चीनी सफारतखाने तरफा ग्वादर हमले ते ॻणतीअ जो इज़हार। जारी थियल बयान में चीनी सफारतखाने जो चवण है पाकिस्तान जा लाॻापियल इदारा असरायती सिक्योरिटी के लाइ अमली कदम खणनि। सिक्योरिटी सहकार जो तरीक़ेकार अपडेट कयो वञे तो जीअं अॻिते अहिड़ा वाक़िया पेश न अचनि। ग्वादर एक्सप्रेस वे मनसूबे ते कम कंदड़ चीनी अमले ते आपघाती हमले में एक चीनी शहरी ज़ख्मी थियो हो। 2 मासूम ॿारड़ा भी हमले में हयातियूं विञाए वेठा हुआ। सिंध सूधो समूरे मुल्क में वफ़ाक़ी मिल्कियतुनि तां कब्ज़ा छॾाइण जे लाइ ऑर्डिनेंस जारी। वफ़ाक़ी मिल्कियतुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण जे लाइ फेडरल गवर्नमेंट प्रॉपर्टीज़ मैनेजमेंट अथॉरिटी क़ाइमु कई वेंदी। अथॉरिटीअ में 3 सालनि जे लाइ DG मुक़ररु कयो वेंदो। सेक्रेटरी ऐं ॿिया मेंबर्स भी शामिल हूंदा। ऑर्डिनेंस मूजिबि अथॉरिटीअ खे वफ़ाक़ी इदारनि जी मिल्कियतुनि तां कब्ज़ा छॾाए लीज़ या भाड़े ते ॾियण जा इख्तियार ॾिना वेंदा। वफ़ाक़ ऐं सूबाई एजेंसीज़ तोड़े मकानी इदारा अथॉरिटीअ जी मदद करण जा पाबंद हूंदा। अथॉरिटीअ जे फ़ैसिले या क़दम खे किथे भी चैलेंज न करे सघिबो। अथॉरिटीअ जे मुलाज़िमनि खे भी केस खां छूट ॾिनी वई। कराची में एक ही ॾींहुं तेज़ाब हारण जा 2 वाक़िया। 2 औरतुनि सूधो 3 ॼणा ज़ख्मी। नागन चौरंगी में ॿीहर शादी का इनकार करण ते औरत अगूणे मुड़स मथां तेज़ाब हारे छॾियो। हमले में जवाबदार औरत पाण भी ज़ख्मी थी पई। ज़ख्मी उस्मान सिविल अस्पताल के बर्न्स वार्ड मुंतकिल। पुलिस शुरुआती जांच बाद चयो है त तेज़ाब हमले में ज़ख्मी थियल उस्मान 9 महीना अॻु ज़ाल शबाना के तलाक ॾिनी हुई। शबाना ॿीहर शादी के लाइ मथस ज़ोर भरींदी रही। इनकार करण ते मथस तेज़ाब हारे छॾियो। वाक़े बाद औरत फरार। बल्दिया टाउन में जवाबदार जो अगूणी ज़ाल ते तेज़ाब हमलो। जवाबदार ज़ीशान नारी रिमशा ते तेज़ाब हमले बाद फरार। नारी ज़ख्मी हालत में सिविल अस्पताल के बर्न्स वार्ड मुंतकिल। कराची के इलाके साइट में मुड़स हथौड़ा हणी ज़ाल के क़त्ल करे छॾियो। औरत परवीन जो चिचरियल लाश घर मां हथ। पुलिस जाइ वारदात तां रत लगल हथौड़ो भी हथ करे वरतो। पुलिस जो चवण है त मक़तूला के भाइरनि मूजिब जवाबदार नशे जो आदी हो, कमकार न कंदो हो ऐं घर में झेड़ा कंदो रहंदो हो। गुज़िरियल ॾींहुं भी नशो न मिलण सबब जवाबदार पंहिंजी ज़ाल के क़त्ल करण बाद फरार थी वियो। बाक़ी वक्त घर में ॿार मौजूद न हो। मक़तूला जो वास्तो खैबर पख्तूनख्वा सां आहे।
12 कैनाल में पानी की हथरादू खोट खिलाफ आबादगार सरापा एहतजाज बढ़ियल। बहराम भरसा हाकिम शाह रेगुलेटर से गुजर डी लगल धरणो अज बे डी भी जारी। आबादगारन रात भी एहतजाजी कैंप ते गुजारी। आबपाशी अमलदारन चूंडियल नुमाइंदन में को भी आबादगारन वट लड़ी न आयो। आबादगारन की पानी की हथरादू खोट आबपाशी अमलदारन खिलाफ नारेबाजी। आबादगारन जो चवण है 12 कैनाल में हथरादू खोट सबब गरीब आबादगारन जूं ज़मीनूं बंजर थी वयूं आहिनि। एहतजाज करण बावजूद 12 कैनाल ऐं शाखन में ज़रई पानी नथो ॾिनो वञे। आबादगारन तरफां 12 कैनाल में पानी अचण ताईं धरणो जारी रखण जो चिताव। अहमदपुर में नींगरे जे अगवा बाद जबरी शादी ऐं मुबैना जिनसी ज़्यादतीअ जो केस दाख़िल। पुलिस नींगरे जे वालिद सुभान फुलपोटो की फरियाद ते 9 जवाबदारन खिलाफ केस दाख़िल करे वरितो। एक जवाबदार अली खान फुलपोटो गिरफ्तार। मुतासिर नींगरे जे वालिद चयो आहे त ब्याजी ऐं संदसि साथियुनि धीउ खे अगवा करण बाद जबरी शादी कई। साणस 1 हफ़्ते ताईं मुबैना तौर जिनसी ज़्यादती भी कई वई। पुलिस जो चवण आहे त केस में नामज़द ॿियनि जवाबदारनि खे भी जल्द गिरफ्तार कयो वेंदो। छापनि जो सिलसिलो जारी। मोहनजोदड़ो जे पाक मां डांसिंग गर्ल जो पुरस्कार नमूने गायब थियल मुजस्समो मिली वियो। हथायल मुजस्समो टुटल हालत में स्टोर अंदर रखण जूं तस्वीरूं मंज़र आम ते अची वयूं। इंतज़ामिया तरफां मुजस्समे जे गायब थियण वारे मामले खे लिकाइण जूं कोशिशूं। ज़रियनि जो चवण आहे त मोहनजोदड़ो जे पार्क में रखियल डांसिंग गर्ल जो मुजस्समो ओचितो गायब थियण ते इंतज़ामिया में थरथलो पइजी वियो हो। इंतज़ामिया ॻुझ ॻुह में कोशिश करे टुटल हालत में मुजस्समो हथ करे वरितो। मोहनजोदड़ो इंतज़ामिया जो चवण आहे त मुजस्समो गायब न थियो हो। ताज़ो तूफ़ानी बरसातुनि दौरान वण मुजस्समे मथां किरी पियो हो, जंहिं जे नतीजे में मुजस्समो टुटी पियो हो। अॼु ई मरमत कराइण बाद मुजस्समो ॿीहर लॻायो वेंदो। इंतज़ामिया तरफ़ां डांसिंग गर्ल जो मुजस्समो गायब थियण बाबति पैदा थियल सवालनि जा जवाब ॾियण खां इनकार। जोहीवासी बरतरफ कांस्टेबल फॉलेज में मुब्तला धीउ जे इलाज जे लाइ बचा विकिणण ते मजबूर। दादू में पुलिस जी वर्दीअ सां एहतजाज दौरान बरतरफ एहलकार जा 2 ॿार खपाइण जे लाइ हुका। महबूब गाढ़ी जो चवण आहे त साल 2012 में पुलिस खाते में भर्ती थियो हो। 2017 में खेसि बिना जवाज़ बरतरफ़ कयो वियो। हाणे बचनि जो पेट पालण खां लाचार थी वियो आहे। कॉलेज में मुब्तला मासूम धीउ जो इलाज भी नथो कराए सघे, तंहिं करे 2 ॿार विकिरो करण जे लाइ दादू पहुतो आहे। बरतरफ़ एहलकार तरफ़ां वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं IG सिंध मुश्ताक महर खां बहाली जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइंस हवाले थियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।